मुख्तलिफ जिम्मेदार मुख्तलिफ इदारन के जिम्मेदार पुलिस रेंजर्स ऐं मुख्तलिफ कुव्वतुनि के कुछ जिम्मेदार ऐरन मुखे चयो त शमूरा साहब असा के तुझे मदद की जरूरत है मजोदा हुक्म कयो मां केड़ी मदद कया कहां जी चयो सही मदद इहा कर जो असा जे सिंध में आइस जो कोकेन जो हीरोइन जो चरस जो अफीम जो मर्ज वधी जो मुखे रिपोर्ट पढ़ायो मां रिपोर्ट पढ़ी त असा जे सूबे सिंध जे कैपिटल में माना कराची में जेका सिंध जी सिसिया मुंडिया कराची उते कराची जे स्कूलन में कॉलेजन में पढ़ंदड़ छोकरियों न्याणियों जेकने 1000 पढ़न थियूं त घट में घट 600 का 700 न्याणियों नशो थियूं मर्द त पंहिंजी जगह ते न्याणियों आइस जो कोकेन जो चरस जो या अफीम जो मुखे जो शमूरो साहब इन मैदान में असा जी मदद मां जो हां बिल्कुल मां मदद करण जे लाइ तैयार आहियां शर्त इहो इख्तियार दे जी शमूरो साहब केड़ो इख्तियार खपे मां जो इख्तियार इहो खपे त इन चर्च खपाइण वारन इन भंगे अफीम खपाइण वारन इन आइस कोकेन हीरोइन खपाइण वारन जे वडन जो पेरो खानो पवंदो इन कच्चे जे भाड़ेरन खे पनाह ऐं हथियार ॾियण वारन जो पेरो खानो पवंदो सिंध में गैर कानूनी हथियारन जो कारोबार करण वारन ऐं उन्हनि जी सरपरस्ती करण वारन जो पेरो खानो पवंदो सिंध जे ज़मीनुनि ते नाजाइज़ कब्ज़े करण वारन जो पेरो खानो पवंदो ऐं जेकॾहिं मां पेरो खणंदुमि त इन हीरो न खपाइण वारे जे पोयां इन चर्च खपाइण वारे जे पोयां इन अफीम खपाइण वारे जे पोयां इन बंदूक ऐं हथियार खपाइण वारे जे पोयां मुंहिंजे सिंध जे महिमारनि जे मुस्तक़बिल खे तबाह करण वारनि जे पोयां हितां जा